ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ففروا إلى الله إني لكم منه نذير مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा भाईरो सर्दी की थधी रात हर कंहिंखे चाहत हूंदी आहे त नरम गरम बिस्तर हुजे ईद जी रात हर माण्हू चाहींदो आहे त मां पंहिंजे बचनि सां ईद मल्हायां पर तव्हां ओरे परे खां काफ़िला करे हिन महफ़िल में हाज़िर थिया आहियो मुझे यकीन है तो तुम्हारी नीयत इहा ही होगी तो अल्लाह राज़ी थी जी या ॿी का नियत है अगर का ॿी नियत हुजे तो पंहिंजी नियत के ख़ालिस बनायो मुझे मालिक राज़ी थी वो जेको तव्हां सफ़र करे आया आहियो जेको तव्हां हिन थधी रात में सीउ बर्दाश्त करे रहिया आहियो यकीन ॼाणो अॼु अल्लाह जी रहमत में धोपी अच्छा उजरा थी मोटंदा ऐं मूंखे बि आस आहे तव्हां भलारन नेकोकारन जे सदके अल्लाह ताला मूं गदिले गुनहगार खे अॼो की रात में माफ़ी ॾींदो आउं तव्हां सां गॾु आसाए थो आहियां भली रात आहे वॾी रात आहे वॾे दर ते वॾे साईं वटि अर्ज़ ऐं इल्तिजाम कंदासीं वॾी दिलि करे वॾी आस सां पंहिंजे वॾे मालिक खे पुकारींदासीं यकीन ॼाणो त इहे सॻड़ा इहे आज़ियूं इहे इल्तिजाऊं ज़रूर क़बूल पवंदियूं काश जे असांजी अख बि आली थी हिन महफ़िल में मजलिस ॿुधंदे सलात तस्बीह पढ़ंदे दुआ घुरंदे अगर तव्हांजी अख आली थी वई यकीन ॼाणो त तव्हांजी मग़फ़िरत जो सबूत छो त
मदीने वाले साईं फरमायो आ इमाम हाकिम रिवायत आंदिया सहीहुल असनाद दीसा हजरत अनस बिन मालिक जो रिवायत करे मुझे आका फरमायो तो मन ज़क्कर अल्लाह फफादत ऐना जेको मानो अल्लाह के याद तो करे नमाज में अल्लाह जो याद की हुआ दुआ में रब जो याद की हुआ तमा हींअर जेको मजलिस ॿुधो था इहो अल्लाह जो याद की हुआ जेको अल्लाह के याद तो करे फफादत ऐनाहु मिन खशियतिल्लाह वो उनजे अखियुनि मां लुड़क वही पिया उनजूं अखियूं अल्लाह जे ख़ौफ़ में अल्लाह की ख़शियत में उनजे अखियुनि मां लुड़क टिमिया हत्ता युसीबल अर्द मिन दुमूइही ऐसी ताईं जो उनजा लुड़क वञी ज़मीन ते किरिया हिकिड़ो रोड़ आहे गलनि खे लॻी वियो खुश्क थी वियो चेहरे खे लॻी वियो ॾाढ़ी खे लॻी वियो मदीने वारो साईं तो फरमाए त हत्ता युसीबल अर्द मिन दुमूइही एतिरो रुनो जो को कतरो उनजे अखियुनि जो वञी ज़मीन ते किरियो लम युअज़्ज़ब यौमल क़ियामह उनखे क़यामत जे ॾियारे अल्लाह अज़ाब न करे उनखे पुछाव न करे जंहिंजो लुड़क जंहिंजो घोड़ो अखियुनि मां निकितो गलनि तां वहंदो ॾाढ़ी खे छुहंदो वञी ज़मीन ते किरियो बस हिकिड़ो लुड़क जेकॾहिं ज़मीन ते इहा शायदी तव्हांजी थी ही दिलबर आबाद वारी ज़मीन गवाह थींदी क़यामत जे ॾींहुं सरकार फरमायो लम युअज़्ज़ब यौमल क़ियामह क़यामत जे ॾियारे उनखे अज़ाब न कयो वेंदो सुभान अल्लाह उनखां पुछणो माफ़ हूंदो सुभान अल्लाह इमाम देह की रिवायत आंदी है हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु हदीस वालिया लम्मा नज़लत अफमिन हाज़ल हदीस तअजबून व तदहकून व ला तबकून जॾहिं कुरान में इहा आयत नाज़िल थी अफमिन हाज़ल हदीस छा हिन ॻाल्हि यानी कुरान जेको तव्हां ते नाज़िल थियो आहे इन कुरान खे ॿुधी करे तव्हां अजब था कयो तदहकून ऐं तव्हां खिलो था वला तबकून तव्हां रो नथा कुरान ॿुधी खिलो था कुरान ॿुधी रो छो नथा जॾहिं इहा आयत नाज़िल थी त कुरान ॿुधी खिलो न कुरान ॿुधी रो जेॾी महिल इहा आयत नाज़िल थी त बका असहाब सुफ़ा असहाब सुफ़ा वारा जेकी सहाबी सॻोरा हुया उहे रोअण लॻा दिलबर मोहम्मद करीम जे साम्हूं असहाबी सॻोरा रोअण लॻा हत्ता जरत दुमूहुम अला हुदूदिहिम ऐसी ताईं जो उन्हनि जा लुड़क उन्हनि जे गलनि खां टिनी वहण लॻा लुड़क जारी थी विया उन्हनि जा लुड़क उन्हनि जे चेहरनि खे पुसाइण लॻा वो जेॾी महिल फलम्मा समिअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिस्सहुम बका मअहुम जेॾी महिल हुज़ूर जन उन्हनि जो रोअण उन्हनि जा लुड़क ॾिठा ऐं असहाबनि जो सुॾकण ॿुधो छा असहाबनि जे सुॾकण जो आवाज़ उन्हनि जे रोअण जो आवाज़ ॿुधो त लजपाल नबी दिलबर मोहम्मद करीम
अल्लाह जो महबूब पैगंबर बका माहुम हुजूर बि उन्हनि सां गॾु रोअण लॻो। असां बि रोअण पिया ऐं आका सरदार सरवान अल्लाह जो महबूब नबी सरकार जे अखर में भी लुढ़क अची विया। फबकैना बिबुकाइही असां बि त चवनि त जे हुजूर खे रोंदो ॾिठोसीं त असांखे बेतहाशा रोअण अची वियो। बेत्याग असां बेतहाशा रोअण लॻासीं। فقال رسول الله صلى الله عليه وسلم لا يلج النار من بكى من خشية الله जेको अल्लाह जे खौफ में रुनो आ उनखे जहन्नम जी बाह न साड़ींदी। इहो दोज़ख जी बाह जे हवाले न कयो वेंदो। वला यदखुलुल जन्नत मुसिर्रुन अला मअसिया ऐं उहो माण्हू जन्नत में न वेंदो जेको गुनाह ते हमेशह करे। मिसाल चोरी कई हिकिड़ो भेरो चोरी कई वरी तौबा थी वियो पर हिकिड़ो माण्हू आहे आदि चोर आहे आदि मवाली आहे आदत थी वई आहे नशे जी आदत थी वई आहे सिगरेट जी आदत थी वई आहे गुनाहनि जी। साईं फरमाइनि था इहो गुनाह ते आदत गुनाह खे बणाइण वारो इहो जन्नत में दाख़िल न थींदो। इहे ॿ मां मोहम्मद जूं लिखी वठो। ॿ मां मोहम्मद तव्हांखे आगाह थो कयां। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जेको अल्लाह जे खौफ में रुनो उनखे दोज़ख में रब दाख़िल न थींदो। ऐं ॿियो जेको गुनाह ते हमेशह कंदो उनखे रब जन्नत में दाख़िल न कंदो। ऐं पोइ मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं गुनाह कयो था न त पोइ मौक़ो मिली वञेव त माफ़ी वठंदा कयो। ज़िद न कयो हथ धर्मी न कयो गुनाह में ॼमी न बीहो पेर कोड़े गुनाह ते न बीहो। जॾहिं तव्हांखे मौक़ो मिली वञे न अल्लाह जे दर ते झुकी पओ। ऐं सरकार फरमायो त वलो लम तुज़निबू रजाअ अल्लाह बिकौमिन युज़निबून फयग़फिरु लहुम जे तव्हां गुनाह न कंदो बुराइयूं न कंदो त अल्लाह ताला जल शानहू अहिड़ी क़ौम पैदा कंदो जेके गुनाह कंदा वरी रब खां माफ़ी वठंदा। गुनाह ते हमेशह न कयो मौक़ो मिली वञे त माफ़ी वठो। जे माफ़ी नथा वठो त रब खे कावड़ थी अचे। गुनाह करण में इंसान खता जो पुतलो आहे। गुनाह थी वेंदा आहिनि पर जॾहिं मौक़ो मिले झुकी पओ अल्लाह जे दर ते रोई पओ लुढ़क हारे वेहो आजी इल्तिजा करे वेहो रब तव्हांजी बख़्शिश कंदो। मदीने वाले साईं फरमायो ऐना ला तमस्सुहुम अन्नार। ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे दोज़ख जी बाह कॾहिं न छुअंदी। दोज़ख उन्हनि जे वेझो न ईंदो। कहिड़ियूं ऐन बकत मिन ख़शियतिल्लाह उहा अखि जेका अल्लाह जे खौफ में रोंदी आहे। उहा अखि जेका अल्लाह जी बेनियाज़ी खे यादि करे रब जे अज़ाबनि खे यादि करे जहन्नम खे यादि करे अल्लाह जी पकड़ ऐं गिरफ़्त खे यादि करे जेका अखि रोंदी आहे उनखे दोज़ख जी बाह न छुअंदी। तहरुसु फी सबीलिल्लाह उहा अखि जेका अल्लाह जे राह में जागंदी रहंदी। शुक्र आहे अॼु जागण वारी अखि त हड़नि वटि आहे।
दिलबराबाद में अज सब जागन था मर्द जागन था अंदर नियणी भी जागन थी अल्लाह करे तो वरी उहा अख में मिली पवे जेका आली थी पवे ऐसी तई हिकड़ी हदीस ताके बुधायो तो रूह टिनी वनी जमीन ते किरन पर हिकड़ी हदीस में ये आ अख मां एतिरो ओढ़ो वहे एतिरो रोए जो उनजे चेहरे जी चमड़ी वार जेतिरो क़दुरु आली थी पवे वार हूंदो आहे न वो खिंजाए वाला ईंदो इने वार जेतिरी जाइ अख जे हेठां पिंबड़ियुनि जे हेठां एतिरी जाइ आली थी पवे जेतिरो माण्हू जो वार हूंदो आहे अल्लाह ताला इन जे ज़िंदगी जा गुनाह बख़्शे थो ऐं मुंहिंजे आका फरमायो काल रजुल इमाम इब्न अबी दुनिया रिवायत का दिया इमाम इस्फहानी रिवायत का दिया हजरत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चले तो काल रजुल या रसूल अल्लाह बिमा तनार आका जहन्नम का बचन चाहिए तो जिससे मुझे बाहर सही से ये चमड़ी सही से भी जहन्नम सही सकबो या रसूल अल्लाह मता रोटी जा जहन्नम की बाहर का आका मुख्य रस्तो बुधायो तो मैं जहन्नम की बाहर का बची वेदा आहे का बात सरकार फरमाए से काल दुमुयैनैक पंजे बिनी अखियुनि जा लुड़क हार जहन्नम की बाहर का बची दोज़ख दी बाह का बचाइण वारा ये लुड़क है को मदीने वाले साईं फरमाते पर इन आइनन बकत मिन खशियतिल्लाह ला तमस्सुहुमुन नार अबदा हुआ अख जेका अल्लाह जे खौफ जे लुड़कन में आली थी उनके कदे भी अपदा कदे उनके दोज़ख न भेजो ये गारंटी सुभान अल्लाह ऐं हिकड़ी रिवायत में जडे जहन्नमी जहन्नम जी बाह में सड़ंदा दोज़ख जी बाह उनके पकड़े वेंदी वो रड़ियूं कंदा दाऊं कंदा फिगा फरियाद कंदा मथों तो ककर समझंदा त शायद रड़ियूं वधाणे वञ को मींहुं वसंदो ककर न मींहुं वसंदो पर उहे ककर जेॾी महिल मथों ईंदा उन्हनि मां नांग ऐं बलाउनि जो मींहुं वसंदो उहे उन्हनि जे ज़ुबानुनि खे पकड़ींदा वे नांग वे भट्टू वे बलाऊं उन्हनि जे ज़ुबानुनि खे पकड़ींदा ऐं पोइ उन्हनि जी रड़ दाह बंदि थी वेंदी जेको रड़ियूं पिया कयो न उहा रड़ दाह बंदि थी वेंदी अरसो गुज़री वेंदो ज़मानो गुज़री वेंदो ईअं बाहि में जलंदा रहंदा जिब्रील रब के अर्ज़ कयो मौला मूंखे इजाज़त ॾे त मां जन्नत जहन्नम जो सैर करे अचां माण्हू कहिड़े हाल में पोइ अल्लाह ताला जी तरफ़ां जिब्रील अमीन खे इजाज़त मिलंदी जन्नत घुमंदो जन्नत जूं नेमतूं ॾिसंदो इनाम इकराम ॾिसंदो वरी जहन्नम ॾे ईंदो बाहियूं भड़कंदड़ हूंदियूं इंसान जलंदा पचंदा भुॼंदा उन अज़ाब में मुब्तला हूंदा पोइ ईअं घुमंदे हिकिड़ी जाइ ते ईंदो जिते ख़ल्क़ उनखे जलंदे सड़ंदे नज़र ईंदो
पुछा छो ही केर माण्हू चयो वेंदो थी मोहम्मद करीम जा उम्मती उन्हनि खे कुवत गोयाई मिलंदी हज़रत जिब्रील सां ॻाल्हाइण जी उन्हनि खे अल्लाह ताला इजाज़त ॾींदो जेके रुकावट हूंदी उसे लहंदी उहे जिब्रील खे अर्ज़ कंदा ए जिब्रील असीं मोहम्मद मुस्तफा जा उम्मती आहियूं असांजे बदअमलनि जे करे असीं जहन्नम में जली वेंदासीं हाणे वञ असांजे महबूब खे का असांजी ख़बर वञी मदीने वारे साईं खे लजपाल नबी खे असांजी ख़बर ॿुधाए या रसूल अल्लाह जहिड़ा आहियूं तहिड़ा भला आहियूं कलमा ॾाढो पढ़ियो महबूब असांजी वार कयो असां सड़ी वियासीं जली वियासीं काश जे असां दुनिया में अल्लाह की फर्मा बरदारी कयूं हां काश जे साले अमल कयूं हां त ही अज़ाब न ॾिसूं जिब्रील वञ असांजे महबूब खे असांजी हाल कंदा जिब्रील अमीर अचे मदीने वारे साईं ख़बर ॾींदो या रसूल अल्लाह मां जन्नत घुमिया नेमतूं इनाम इकराम ॾिठमि जहन्नम घुमियो हिकिड़ी जाइ ते आयुसि कुझु मां याद की तव्हांजा उम्मती या रसूल अल्लाह उहे तव्हांखे पुकारे रहिया हुया शफाअत जी इल्तिजा करे रहिया सरकार मदीने वारा साईं हलंदा जहन्नम में उन मकान ते ईंदा जिते उहे माण्हू जली रहिया हूंदा बाह जा बफड़ पिया भड़कंदा जिन महिल बाह इहो मथे भड़को खाईंदी त माण्हू मथे हलिया वेंदा वरी हेठि किरंदा मथे उन महिल मदीने वारा साईं फरमाईंदा या नार अतफ़ई ए बाहे उछामी वञ झकी थी वञ निमाज़ुनि जे सदके साईं फरमाईंदा ओ बाहे झकी थी वञ थधी थी वञ रोज़ेदारनि जे रोज़नि जे सदके बाहि न हुजनि साईं फरमाईंदा ओ बाहि उछामी वञ मुजाहिदनि जे जिहाद शहीदनि जे शहादत जे सदके बाहि न हुजनि साईं फरमाईंदा ओ बाहि उछामी वञ गुनहगार ॿारनि जे लुड़कनि जे सदके रोअण जे सदके गुनहगारनि जे सदके बाहि उछामी या बिलाल मां नार ला युत्फिहा इल्ला माउल ऐन ए बिलाल जहन्नम जी बाहि के भी का शइ न उछाईंदी अगर दोज़ख जी बाहि के उछाईंदी त बाहि उछामी वेंदी हुजूर उनखे कढंदा उनका जिस्म जली चुका होगा मदीने वारा साईं उनके वठी आबे हयात में गुस्ल जानी
उनजा पत्थर कारा कोयलन वांगुरु पड़ियल हूंदा उनजा जेमल आपे हयात में उनके वेचा जो वेंदो तो उनजा जिस्म चोॾीं जे चंद्र वांगुरु रोशन सुन हबीब उनके कौसर जो प्यारो प्यारी दात उनजा दर्द दुख लही वेंदा मुझे नबी सोने की शफाअत उनके भी कमी बेटा इन्हें बाहे जहन्नम जी का गौस कुतुब कलंदर औतार अब्दार वदा कामिल पढ़िए रोंदा विया रड़दा विया अज दिलनि में खुदा जो खौफ निकरी वियो हा न जाहिलनि जे दिलनि में खौफ रहियो आहे न आलिमनि जे दिलनि में चवंदा बसि असां त जन्नत जा ठेकेदार असां त पेश थी वञे छा हे क़ुरान जो आयत मज़ाक आहे छा मदीने वारे साईं जी हदीसूं मज़ाक आहिनि ही जेके अल्लाह जा आरिफ कामिल ज़िंदगियूं सॼियूं रोज़ंदा विया ये मज़ाक हुयो न बेटा अल्लाह की ज़ात बेपरवाह रहीम बाहे करीम बाहे पर रहीम उन्हनि जे लाइ के माफ़ी वठंदा आहिनि जब्बारा कहारा बेनियाज़ा अहकमुल हाकिमीन उन्हनि जे लाइ के माफ़ी नथा वठनि जेको ज़िंदगी आहे न उन जे लाइ रब जब्बारा कहारा पर अॼु असीं ज़िद छॾे ॾिनोसीं पंद्रहीं ते आया आहियूं त ज़िद ते छॾे आया आहियूं खणी आया आहियूं छा था चओ शबान में आए वरी जुम्मे शरीफ की रात बाए अल्लाह मानू को बिता इते आलिम में जाए बुजुर्ग में जाए अल्लाह हमारा अज जिद छड़े ऐं या पंहिंजी होड़ हस्ती मस्ती छड़े अरे मालिक जे गर्दन झुकाए तुम कुआ तबाक रो रो पर जे रोण न तो अचे त रोण वारी शक्ल बनायो या शक्ल बराबर बोला चेड़ा तेरा वस्तु चाहिए इन्हें सखा जो बुद्धि आया ही बोला अरे कर्म करो दिल में जा दान करे दिल में जा अर्ज निकले ये अर्ज खाली न मोट इन अर्ज जो कर्ज जरूर की तू ना सुनी सभी तेरे सिवा भी कौन तू ना सुनी सभी खुदा तेरे सिवा भी कौन लारे तू सादा खुदा तेरे सिवा भी कौन सल्लल्लाहु अलैहि रसूल
इमाम बेहकी रिवायत वणे मुझे आका फरमायो जेको अख मां लुड़क तो हारे लुड़क उन्हें जो चेहरे के लगे थो पर साईं फरमाता पूरो जिस्म दोज़ख जी पाए मां सायर ज़ालिकल जसद अलन्नार रुनो अख मां पर इन्हें जो पूरो जिस्म जहन्नम दी बाह ते मथा रबो वला सहलत कतरतुन अला खत्तिहा फयरहक ज़ालिकल वजह कतरुन वला दिल्लतुन जेरी मलक को मानू अल्लाह दे खौफ में रोए तो उन्हें जो चेहरों लुड़कन में आलो तो थे इन चेहरे के रब कदे भी ख्वार न कंदो जलील अल्लाह दे रोण वाले की चेहरे के हिक दिन में दोस्तन में पंचन में परावन में रब कदे जलील न कंदो ख्वार न कंदो ये लुड़क उनकी इज्जत बचाए बड़े जिंदगी में खोड़ हो क्या चंदा मानो शर्मसार कने पंजे ऑफिसर जे गया वो हेड़ो कम थी पियो कने वडेरे जे गया कने साल जे गया कने औलाद जे गया मानो शर्मसार थी पवंदो साईं फरमाइन था देखो अल्लाह दे खौफ में चेहरे के आलो तो करे इन्हें चेहरे के रब करे जिल्लत में बुजुर्गन जो यो दस्तूर रे वाले लुड़क बंदा कोई पे चेहरे के वली ज़करो ज़ार कारी को जी हबशर रसूल जी वफात करे हुए इठई त ज़ाल नजर आए ख्वाब में पर चेहरो उन्हें जो इए जीअं का रोशनी पे निकले उन्हें मां हसीन चेहरो न कारान हुई न वा कोठाए पवी हसीन चेहरो ए रोशन चेहरो छा कई तू त कारी हुई हींअर चेहरो करे थो पियो पंहिंजो जैसे गाल आए देखी रात आवा मुसले पे तहज्जुद पढ़ी रुनो तवाजा लुड़क पे वया मां बि फासले में वेठस ऐं उहे लुड़क तवाजा उठी मुंह पे मुंह ते लाता उन लुड़कन दी बरकत मुझे चेहरे के अगर ये कोड़ा चेहरे के रोशन करे सघन था त पंहिंजे ॻोड़नि जो छा कमाल सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या अगते हदीस जा लफ्ज अजीब है साईं फरमाए वलो अन्न बाकियन बका फी उम्मतिन मिनल उमम रुहिमू उम्मत गरजी पई वॾी जमात गरजी पई घणा माण्हू गरजी पई साईं फरमाए तो ने घणनि माण्हुनि में रुॻे हिकिड़ो रोए लो अन्न बाकियन बका फी उम्मतिन मिनल उम्म उम्मतुल मजाका हिकड़ी उम्मता उन्हें पूरी उम्मत पूरी जमात पूरे इज्तिमा में अगर हिकड़ो माण्हू रोए तो रोइबू रब सभिनी जे मथां बाज
हिकिड़े जे रोड जे करे सभिनी ते रखो करम करे छॾींदो वमा मिन शैइन इल्ला लहू मिक़दारुन व मीज़ानुन साईं फरमाए हर शइ जो मिक़दार हूंदो आहे वज़न कबो आहे तोड़ कबी आहे वज़न कबो आहे अलाहे टिशू पेपर जो दॿो आहे हिन जो मुल्ह आहे 200 रुपया ही मोबाइल आहे हिन जो मुल्ह आहे 30,000 रुपया ही पन्नो आहे हिन जो मुल्ह आहे 5 रुपया ही टेबल आहे हिन जो मुल्ह आहे ही वणो आहे हिन जो मुल्ह आहे ही काठ आहे हिन जो मुल्ह आहे हर शइ जो मुल्ह थींदो आहे साईं फरमाइनि था दुनिया में हिकिड़ी शइ आहे जंहिंजो मुल्ह थी नथो एॾी क़ीमती सोन जो मुल्ह चांदी जो मुल्ह हीरन जो मुल्ह लाल जवाहरन जो मुल्ह पर हिकिड़ी शइ आहे जंहिंजो मुल्ह नथो करे तव्हां पुछंदो मदीने वाले साईं वटि कहिड़ी शइ ताई आहे पुछो न मूंखां सभई पुछो मदीने वाले साईं फरमायो इल्लत दमा अख जो लुड़को डूब न थियो ओढ़ा ओढ़ो ओढ़ा फर्क आहे न ओढ़ो लाइदा ओढ़ा जमा साईं कई मंजा लफ़्ज़ इल्लत दमा हीरन जो मुल्ह थी सके तो मरजान जो लाल जवाहरन जो मुल्ह थी सके तो पर मिठा तुझे घोड़े जो मुल्ह ही नथो थी सके इन्नहु तुतफ़अ बिहा बिहारुन मिन नार जहन्नम की पाह जाहिए दरिया बंदा ये वक्रो थींदो आहे दरिया जो ये जहन्नम की पाह हलंदी वहंदी पर हिकिड़ो ॻोढ़ो उन सॼे वक्रे पाह वारे खे उलझाए छॾी वसल्लम अलैका या हजरत अब्दुल्ला बिन उमर फारूक आजम जो शहजादो उमर फारूक जो पुत्र हिकड़े ॾियारे बैतुल्लाह जे हजर में वेठो हजर इस्माइल यानी हतीमी काबा हतीम अल्लाह सभी के मथो ॾेखारींदो बैतुल्लाह जे उत्तर पासे नो नंढड़ी दीवार बिनल आहे इने के हजर इस्माइल भी सॾिबो आहे इने के हतीम भी सॾिबो आहे इहो असुल काबे जो हिस्सो इने में नमाज़ पढ़ो करो बैतुल्लाह में अंदर नमाज़ पढ़ो हजर इस्माइल में उमर फारूक जो शहजादो बैठो आहे माण्हू चंद उन सां गॾु वेठा हुजनि हजरत अब्दुल्ला बिन उमर को चवे अबकू फइल्लम तजिदू बुकाअन फतबाकू मुंहिंजा साथियो रो रो जे रोण नथो अचेव त रोण वारियूं शक्लियूं बनायो अब्दुल्ला बिन उमर तो चवे रो भला जे रोण नथो अचेव रोण वारी शक्ल बनायो जेकॾहिं तव्हांखे इन रोण जे क़दुरु क़ीमत जी ख़बर पवे त तव्हां एतिरो रो जो हथा यनकते असौतू के माण्हू खे ख़बर पवे त रोण जो फ़ाइदो कहिड़ो आहे त रोंदे 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 तव्हां जो आवाज़ ख़तम थी वञे आवाज़ बंदि थी वञे एतिरे ते यको रोज़ ही रात किस्मत सांगे रब मिलाई है मदीने वाले साईं फरमायो
15 जी रात रब पंजे पानन दे करीब थी विंदो बेजो थी विंदो उमत शहर के कंद वेजो पर कुर्ब जी नजर निगाह इनायत पंजे पानन दे मुतवज्जे थींदो वो ऐलान कंदो को घुरण वारो तबिया को बीमार को शिफा दिया आए को दर्दन जो मारियो दर्द लाए छिया आए को बेऔलाद पुत्र दिया आए को कर्जन वारो कर्ज लाया से आए को परेशान वारो तो परेशान लाया ओ फिर टुटण ताई ये रब जा पड़ा ये असीं सब लोग कंदासीं मौला गदलायूं गदलायूं पर असांजो घर में रखजाए मदीने वारे जे सदके असांखे न ॾिसजाए जंहिं दिल पर नबी जो कलमो पढ़ियो अथऊं उन्हनि जे सदके ओ नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालिया नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना ऐब न भोलना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना मेरिया ते मंदिया बेशक गंदिया मेरिया ते मंदिया बेशक गंदिया ओ ढकी मेरा ढोलना ढकी मेरा ढोलना ऐब न भोलना रंगड़ा निमाणींदा जीवे तीन पालना ओ जीवे तीन पालना ऐब न खोलना रंगड़ा निमाणींदा जिंदगी ते भरोसो मुमकिन मुमकिन असां मां कंहिंखे ईंदड़ 15 नसीब में केवल गारंटी तो कोन्हे मुमकिन तमाम मां को न हुजे मुमकिन मां को हुजे को जेकॾहिं ही अल्लाह ताला मौक़ो मिलियो आहे त छा तौबत न थींदी छा पंहिंजे रब जे दर ते मोट न कयो ॿुधायो अल्लाह तबारक व तआला फरमाए तो फफिरू इलल्लाह टोड़ी अचो अल्लाह भॼी अचो अल्लाह मोटो अल्लाह वापस वरो अल्लाह ऐं हिकिड़ी अजीब हदीस आहे इमाम तबरानी सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आंदी आहे तव्हां सलात पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हदीस बारे तवज्जो सां ॿुधण शान सां ॿुधण जी आहे उहे तव्हां पंहिंजो ज़हन मूंॾे मुतवज्जे कयो त मां बयान कयां सरकार फरमाइनि था मन अहसन फीमा बका गुफ़िर लहू मा मदा बाकी जेका जिंदगी बची आहे उन्हे में जेको नेक थी वियो चङो थी वियो मिसल अॼोको ॾींहुं असां हिकिड़ो हद मुक़ररु था कयूं अॼोको ॾींहुं जंहिंमें असां वेठा आहियूं जुमे शरीफ़ जी राति 15 शाबान जी राति
हाणे हिकिड़ी असांजी ज़िंदगी आहे जेका गुज़री पई, ॿी जेका ज़िंदगी आहे अॻिते अचण वारी, टियों हीअ रात जे में हींअर वेठा आहियूं, हीअ रात हाल जेको वक़्तु ख़मीस गुज़री वई आहे माज़ी, ऐं छंछरु ईंदो जुमे जो सुभाणे ॾींहुं वरी पहिरियों छंछरु ईंदो, इहो आहे मुस्तक़बिल। समझो था मुंहिंजी ॻाल्हि खे? हाणे अॼोको ॾींहुं जंहिंमें असां हींअर हाल में वेठा आहियूं, साईं फरमाइनि था मन आसन फीमा बका, जेका मुस्तक़बिल बाक़ी बची आहे अॼोके ॾींहं खां अॻिते जेका तव्हांजी ज़िंदगी आहे, जुमो छंछरु आचर सूमर अञाणो अरबा, पोइ इहो शाबान, वरी रमज़ान, वरी शवाल, वरी ज़ुल्क़ाद, फीमा बका जेका पोइ ते ज़िंदगी बची आहे उन में चङो थी वियो, नेक थी वियो, सालिह थी वियो। साईं फरमायो त गुफ़िर लहू मा मदा, जेका पोइ ते जो कुछ गुनाह कई बुराइयूं कई मां रब उनखे बख़्शिश हिन लिमिट खां हाणे अॻिते वधियासीं, अॼोकी राति लिमिट आहे, इन खां अॻिते तव्हां सुठा थी वञो, तव्हां नेक थी वञो, निमाज़ न पढ़ंदा आहियो त निमाज़ पढ़ो, सुवारी न आहे सुवारी रखो, हराम न खाओ, चोरी न कयो, नशो न कयो, ज़िना न कयो, शराब न पियो, बुराई खां बचो, नेक थियो, सालिह थियो, निमाज़ पढ़ो। अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी त हज करे अचो, हज जी तौफ़ीक़ न आहे त रमज़ान में उमरो कयो, ॼण मदीने वारे सां गॾु थी अचो। साईं फरमाइनि था मन आसन फीमा बका, जेका हाणे पोइ ते बाक़ी ज़िंदगी बची आहे न, उन में सुठा थियो, चङा थियो, गुफ़िर लहू मा मदा, जेको गुज़री वियो हड़ई बची अची। अॻियो जुमिलो ॿुधो वरी, साईं फरमाइनि था मन असा फीमा बका, जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे उन में बुछड़ो थी वियो, गंदो थी वियो, गुनहगार थी वियो, बदरी जी रात पायो, दुआऊं बि घुरी, इस्तग़फ़ार बि घुरी, बख़्शिश बि घुरी, वरी वरी गुनाह ते संदरो ॿधी बीठो, वरी वरी गुनाह कई। साईं फरमाइनि था उख़िज़ बिमा मदा वमा बका, त उन खां पुछाणो थींदो, पोइ ते जेको कंदो उन जो त पुछाणो थींदुसि, पर जेको हिन राति खां अॻु में करे चुको आहे उन जो पुछाणो। समझो था? हिकिड़े माण्हू जी ज़ैद, उन ज़ैद जी अॼोकी राति में उमिरि आहे 50 साल। ज़ैद जी उमिरि घणी आहे? 50 साल। 25 साल गुज़री चुका आहिनि, बाक़ी उनजी ज़िंदगी अलाह जे कलम में लिखियल आहे 50 साल, बाक़ी 25 साल लिखियल आहिनि, माना कुल उमिरि में केरु बचनी आहे 50 साल। अॼोके ॾींहं में उनजी अधु उमिरि थी चुकी आहे, 25 साल गुज़री चुका आहिनि ऐं 25 साल अॻिते बाक़ी रहिया। अॼु तो मां ताइब थियो, वरी अॻिते नेक थियो, सालिह थियो, बाक़ी जेके 25 बचा आहिनि न उन में चङो थी हलियो, त हिन पोयनि 25 सालनि में जेको कुझु कई हलंदी मां। पर जेकॾहिं पोयां 25 साल जेके बचा आहिनि उनमें गुनाह थो करे, चोरियूं ज़ोरियूं ज़िनाऊं बेहयायूं बेतायूं थो करे, त पोइ उहो त हिसाब वठिबुसि, वरी हे जेके 25 गुज़री विया आहिनि इन जो हिसाब। छा असां ईअं न कयूं जो सची दिलि सां तौबा ताइब थियूं, बाक़ी जेका बची आहे ख़बर न आहे कंहिंजी केतिरा ॾींहं हुजे, कंहिंजी केतिरा महीना, कंहिंजी केतिरा साल, जेका बाक़ी बची आहे उनमें छो न सुठा थी वञूं, छो न मदीने वारे साईं जा गुलाम थी वञूं, सुहिणे नबी जे सुन्नत शरीयत दीन जा ताबेदार थी वञूं। चाहे ॻाल्हि वणे थी वञे, मुंहिंजी सलाह वणे भले न वणे, वणी आहे सो मथे करे शाबान 15 ॾींहं गुज़री विया, बाक़ी 15 ॾींहंनि खां पोइ थियो रमज़ान।
जिंदगी बची आ वो सही जिंदगी मला सुभान अल्लाह मदीने शरीफ विंदुस तो जेरी मन मां साईं पंहिंजे सोने नबी जे दर ते वञी हाज़िरी ॾींदुसि मदीने वारे साईं जे दर ते जेरी मन हाज़िरी ॾींदुसि त पोइ मां इहा वञी शाहिदी ॾींदुसि तव्हां हालांकि हुजूर का असांजो इहो अमल कुझो कोन्हे हुजूर बाख़बर आहे अॼो की मजलिस में हुजूर का कुझु न आहे ऐं मां पहिरीं मजलिस में अर्ज़ करे चुको आहियां मुमकिन आहे सरकार खणी करम अलाह खे त ख़बर आहे पर मलाइक मोकिलींदो आहे वञी ॾिसो त माना छा था कनि अलाह ख़बर कोन्हे छा ख़बर आहे न रब खे मलाइकनि खे छो मोकिलींदो आहे मदीने वाले साईं खे उहा ख़बर आहे असांजे अमलनि जी पर मां बि वञी सरकार वटि पंहिंजे बचनि जी पंहिंजे अचण वारनि जी दवाई ॾींदुसि बसि मूंखे वरी इहा लालच बि आहे त हुजूर शौक़स ॾियनि मन कुझु थियनि तो मुझे उम्मत की खिदमत कई आहे उन्हनि मुंहिंजो पैगाम मां शाइर बि आहियां शेर बि ॼाणंदो आहियां पर घणो पढ़ंदो न आहियां रुॻे हदीस पढ़ंदो आहियां नबी जा फरमान ॿुधाईंदो आहियां इन आसरे ते त मुंहिंजो सुहिणो ख़ुशि थिए त पोइ मुंहिंजा पैगाम मुंहिंजी उम्मत खे पोइ छा तव्हांजी गवाही वञी ॾियां बाक़ी पंहिंजी ज़िंदगी नेकी में गुज़ारींदो शराबी गुज़ारींदो हाँ सालियापन जी गुज़ारींदो अल्लाह करीम असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो जो बकिया ज़िंदगी मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी में पूरी कंदासीं सोने नबी जी फर्मा बरदारी कंदे पंहिंजी हयाती जा क़िसा पूरा कंदासीं इंशाअल्लाह हाणे सलात तस्बीह थींदी सलात तस्बीह थींदी इमाम ॾाढा पढ़ंदो नमाज़ नफ़ली जमात सां निकिरी आहे गैर रमज़ान में पर ही सेखारण जे लाइ असांजे मुशाइख़ ने इजाज़त ॾिनी आहे त इहा नमाज़ इमाम ॾाढा पढ़ंदो तव्हां दिलि जो दिलि तव्हां नाले रखो भेनरूं उहे बि सिर्फ़ु बदन उहे बि पढ़ंदियूं पर दिल में तकबीरूं या इमाम जेको पढ़ंदो त उन सां गॾु आस्ते आस्ते दिल में पढ़ंदा ईंदो इहा सलात तस्बीह जी मुनाद आहे जेका उम्मत जे लाइ ख़ासि सारी ज़िंदगी जे गुनाह जो उन खां पोइ